यूसी जलवाणीअ जे ॻोठ उस्मान सोलंकीअ में आल सिंध सोलंकी वेलफेयर एसोसिएशन जी हिकु अहम गॾिजाणी थी गुज़री, जंहिंजा महिमान ख़ासि सोलंकी वेलफेयर एसोसिएशन सिंध जे सदर रहमतुल्लाह सोलंकी, ज़िलई सदर दोस्त अली, तालुक़े सदर शफ़ी मोहम्मद बाबू, साईंदाद सोलंकी, अशरफ खान सोलंकी ऐं जॾहिं त हालाणीअ खां आयल महिमान मुरीद सोलंकी ऐं रेस शाहिद खान सोलंकी जलवाणी हुआ, जंहिंजो इस्तक़बाल ख़ासि शान सोलंकी, रब रखियो सोलंकी ऐं सैफल सोलंकी कयो ऐं जॾहिं त आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी, अजरक ऐं टोपीअ जा तोहफ़ा पिणु पेश कया विया, जंहिंमें आयल महिमाननि चयो त असां आल सोलंकी वेलफेयर एसोसिएशन जे हिकु प्लेटफॉर्म ते सभिनी सिंध जे सोलंकी बिरादरीअ जे माण्हुनि में ॿधी ऐं एके जे लाइ गॾु थिया आहियूं त असां हिकु मज़बूत इताद क़ाइमु करे सघूं ऐं पंहिंजा जाइज़ मसइला तालीम, रोज़गार ऐं तरक़ियाती कमनि में अॻु भराई हासिलु करे सघूं ऐं ईंदड़ इलेक्शन में बि असां सोलंकी बिरादरीअ जो हिकु पैनल ठाहींदासीं ऐं ॿियनि मसइलनि ते ॻाल्हियूं पिणु कयूं। मोहतरम इंजीनियर रहमतुल्लाह सोलंकी साहब ऐं सभिनी महिमाननि खे ॻोठ हाजी अली नवाज़ सोलंकी में अचण ते दिलि जी गहराई सां भलीकार चवां थो। थैंक यू सो मच। इस्लाम असां उन्हनि जे थ्रू पीपुल्स पार्टी ज्वाइन कई आहे, पर पोइ बि मां पंहिंजे मुड़ुसनि ऐं वॾनि खां सलाह करे मशवरा करे उन्हनि जे इत्तिफ़ाक़ राय सां मां पीपुल्स पार्टी ज्वाइन कई। साईं रंजार साहब जन हिन प्रोग्राम में अचणा हुया, पर हुननि खे मजबूरी हुई। उन्हनि चयो त भाईजान मूंखे मुंहिंजी हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस फिक्स थियल आहे डेट, जेको मूंखे कराची हर हालत में वञिणो आहे। न रखियो वियो आहे हिनखे जलसे के, बल्कि इनमें ॿिया जेके मुअज़्ज़िज़ीन आहिनि ॿियनि बिरादरियुनि जा उन्हनि खे बि सॾु वियो। इहा हिकिड़ी सुठी निशानी आहे ऐं मां जो तालिक़ जेको आहे मां खैबुर सां ऐं हिकिड़ो भाउ हूंदो डॉक्टर हसन अली सोलंकी तरफ़, उहो सदर हुयो। पहिरियों जेको सदर हुयो उहो मोहम्मद अशरफ खान सोलंकी हुयो। उन वक़्तु उते ई थी खैबुर में गॾिजाणी, पोइ वरी डॉक्टर साहब थियो ऐं उहो काफ़ी पंहिंजे टुक कंदो, मां त नौकरीअ में हुउमि, तो उनजी ज़िंदगी बसि निशानी इहा बि ॾिसो त अॼु मौसम केतिरो ख़ुशगवार। त रहमतुल्लाह साहब ऐं हिन ॻोठ जे शकील साहब मेज़बान जेको असांजो मेज़बान आहे, उन अहिड़ो वॾो मजमो गॾु कयो आहे जंहिंखे ख़ालिसतन सोलंकी कम्युनिटी जो असां जलसो नथा चऊं। इहो इलाइक़े जो जलसो आहे, गॾियल क़ौमुनि जो जलसो आहे ऐं उन सां गॾोगॾु पीपुल्स पार्टी असांजी पार्टी जदोजहद ज़रूरु रंग आणी हुई आहे। ये साईंदार साहब चयो त हिन सूबे में 3 ज़िला जिन्हनि में असांजी आबादी जी कसरत आहे, इहा हक़ीक़त आहे ऐं इहो ज़रूरी बि न आहे त माण्हू खे साहिब हैसियत हुजणु खपे।